औरतुनि समेत 2 ॿार ॿुॾी फौत थियण वञण जा इतला आहिनि। अहम ख़बर असां शेयर कंदा पिया हलूं ठटो खां जिते घोड़ा ॿारी वेझो दांदारी लॻ सिंधु दरिया में 3 औरतुनि समेत 2 ॿार सिंधु दरिया में ॿुॾी फौत थी विया आहिनि। ठटे खां अहम ख़बर असां शेयर कंदा पिया हलूं जिते घोड़ा ॿारी वेझो दांदारी लॻ सिंधु दरिया में 3 औरतुनि समेत 2 ॿार ॿुॾी फौत थी विया आहिनि। आम ख़बर असां शेयर कंदा पिया हलूं ठटे खां जिते घोड़ा ॿारी वेझो दांदारी लॻ सिंधु दरिया में 3 औरतुनि समेत 2 ॿार ॿुॾी फौत थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा पिया हलूं ठटे खां जिते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सिंधु दरिया में 3 औरतुनि समेत 2 ॿार ॿुॾी फौत थी विया आहिनि जिनजे लाशनि जी ॻोल्हा जारी आहे। ठटो लॻ घोड़ा ॿारी वेझो दांदारी भरिसां सिंधु दरिया में 3 औरतुनि सां गॾु 2 ॿार फौत थियण जी तस्दीक थी आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे ठटो में केटी न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब रोही सां तफ़सील आहे। दांदारी वटि पेश आयो आहे जंहिंमें ठटे जे साहिली इलाइक़ो आहे सिंधु दरिया जे किनारे ते दांदारी जे भरिसां ॻोठ मोहम्मद हाजी इस्माइल जत्ता जिते जा ॻोठाणा जेके आहिनि पाणी सिंधु दरिया मां इस्तेमालु कंदा आहिनि ऐं सिंधु दरिया जे किनारे ते औरतूं जेके आहिनि उहे कपिड़ा धोई रहियूं हुयूं जेके इतला मिली रहिया आहिनि जंहिं तहत हिकु ॿारु ॿुॾणु लॻो जंहिंखे बचाइण दौरान 3 औरतूं बि ॿुॾी रहियूं ऐं 2 ॿार ॿुॾी विया जिन मां 3 औरतुनि ऐं हिकु ॿार जो लाश हिन वक़्तु कढियो वियो आहे। इलाइक़े में सोग वारी सूरताल आहे ऐं उते इलाइक़े जा वॾे अंग में ॻोठाणा पहुची विया आहिनि जिन पंहिंजे मदद पाण पिया ॻोठाणनि ॿुॾी वियल 3 औरतुनि जा लाश कढी वरिता आहिनि ऐं हिकु ॿार जेको 2 रहंदियो आहे उनजो लाश कढियो वियो आहे। उहा हिकिड़ी ॿारड़ी आहे। औरतूं ऐं हिकु ॿारड़ी जो लाश कढियो वियो आहे ऐं हिकु बाक़ी ॿार आहे। ॿुधायो वञे थो त अढाई 3 वरनि जो ॿारड़ो आहे जंहिंजी लाश जी ॻोल्हा हिन वक़्तु जारी आहे। 5 ॼणनि जी ॿुॾी वञण जी तस्दीक कई वई आहे। मकानी ॻोठाणनि सां पुलिस जे पारां इलाइक़ो ढूंढाई हुजण जे करे मकानी ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत रेस्क्यू सरगर्मियुनि में हिसो वरितो आहे ऐं मकानी ॻोठाणनि तोड़े मकानी माहिगीरनि हिमत करे जेके माण्हू जेके आहिनि उन्हनि ॿुॾी वियल जेके औरतुनि जा लाश कढी वरिता आहिनि। 2 औरतुनि जा लाश कढिया विया आहिनि ऐं हिकु ॿार जो लाश कढियो वियो आहे जॾहिं त हिकु ॿार अञा ॿुधायो वञे थो त उहो पाणी में आहे जंहिंजी ॻोल्हा हिन वक़्तु जारी आहे। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो घोड़ाबारी जे वेझो दांदारी लॻ ॻोठ हाजी इस्माइल जत जे ॻोठा औरतुनि ऐं ॿारनि सां पेश आयो आहे जंहिंमें 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 5 ॼणा ॿुॾी विया आहिनि जिन मां 3 औरतुनि ऐं हिकु ॿारड़ी जो लाश कढियो वियो आहे। हिकु ॿार जे लाश जी ॿार जी ॻोल्हा जारी आहे। पुलिस ज़रिए टीमूं हुते पहुतल आहिनि पर समूरो अमल जेको आहे पंहिंजे मक़ामी ॻोठाणनि ऐं मक़ामी जेके माहिगीर आहिनि उन्हनि पाण तहत कयो आहे। 3 औरतुनि ऐं हिकु ॿारड़ी जो लाश कढी वरिता आहिनि ऐं हिकु ॿारड़े जी लाश जी ॻोल्हा हिन वक़्तु जारी आहे। इलाइक़े में ॻाढ़ा माहौल पैदा थी वियो आहे। ॻोठाणा जेके आहिनि इलाइक़े वासी इलाइक़े में हिन अफ़सोसनाक वाक़े खां पोइ सोग वारी सूरताल छायल आहे। जी वॾी महिरबानी महबूब रोही अपडेट करण लाइ। नाज़रीन, मेरापुर में लॉकडाउन